ओम नमो भगवते वासुदेवाय। जय झूलेलाल। अचो त हाणे ॿुधूं वैसाख महीने जी कथा जो अध्याय 5। हिन खां पहले मां 4 अध्याय अपलोड करे चुकी आहियां, तव्हां उहे बि ज़रूरु ॿुधिजो। छो त वैसाख महीने में वैसाख महीने जी कथा ॿुधणु ॾाढी पुण्यदायी आहे, त तव्हां बि इन जो लाभ वठो ऐं पंहिंजे भाउरनि ऐं भेनरुनि में शेयर कयो। हलो त हाणे ॿुधूं अध्याय 5। त तव्हां सभई प्रेम सां चओ श्री लक्ष्मी नारायण भॻवान जी जय, श्री कृष्ण भॻवान जी जय। वैसाख जो महीनो छाजे करे श्रेष्ठ आहे? महर्षि नारद चवण लॻो त हे अम्बरीक राजा, हीउ वैसाख जो महीनो छाजे करे श्रेष्ठ आहे? मां तोखे उहा कथा ॿुधायां थो, तूं कन लाइ ॿुध। जॾहिं हीउ सॼो संसार परले थी वियो, चौधारी जलमयी थी वई हुई, तॾहिं त्रिलोकीनाथ प्रभु समुद्र में वञी विराजमान थियो हो। उन वक़्तु वेदन अची भॻवान खे अघोर निंद्रा मां सजाग कयो। तॾहिं परमात्मा पंहिंजे नाभीअ कमल जो गुल पैदा कयो। उन्हीअ कमल जे गुल मां ब्रह्मा उत्पन्न थियो। भॻवान ब्रह्मा खे आज्ञा ॾिनी त तूं वञी सृष्टिअ जी उत्पत्ति कर। ब्रह्मा भॻवान जी आज्ञा मञे 14 लोक रचा। जुदा लोकनि में जुदा जुदा मनुष्य ठहियाई। उन्हनि जूं रीतियूं रस्मां ऐं रिवाज बि पाणो वाणा पैदा कयई। अहिड़ीअ तरह सृष्टिअ जी रचना रचे ब्रह्मा मोटी त्रिलोकीनाथ वटि आयो। तॾहिं परिपूर्ण परमात्मा संसारी जीवन जे आज़माइण लाइ वर्षा ऋतु बरसाति जी मौसम ठाही। मींहुं ऐं पवण करे रस्तनि ते तमामु घणी गप थी। जीवन लाइ इहा मुंद चङी न सम्झी परमात्मा उन्हारो सियारो ऐं सरउ इहे मुंदूं उत्पन्न कयूं। उन्हारे जे तपत, सियारे जे थधि, सरउ जे बुखारनि जे हलाखीअ खां माण्हू धर्म कर्म खां कुझु हीण थियण लॻा। दान पुण्य सफ़ा घटिजी वियो। तॾहिं त्रिलोकीनाथ वीचार कयो, माण्हुनि मिरुनि पशुनि पखियुनि जे आनंद ॾियण वारी बसंत ऋतु याने बहार जी मुंद पैदा कई। इहा मुंद अहिड़ी त उत्तम आहे जो जीव खे धर्म कर्म करण में कंहिं बि क़िस्म जी हलाकत नथी थिए। ग़रीब खां ग़रीब माण्हू बि हिन वैसाख जे महीने में जल जो दान करे वॾो पुण्य खे प्राप्त करे सघे थो। विष्णु भॻवान लक्ष्मीअ खे थो चवे त हे प्यारी, जेके बसंत ऋतु वैसाख वारे महीने में मुंहिंजे प्रसन्नता लाइ फल फुल मेवा अन्न वस्त्र जल पखा आदिक पदार्थ दान कनि था, से मूंखां जहिड़ो वर घुरनि था तिनखे ॾियां थो। उन्हनि जे मन जा मनोरथ पूर्ण करियां थो। एतिरो चई भॻवान लक्ष्मीअ खे पाण सां वठी संसार जो शुद्ध समाचार लाइण लाइ सैर ते निकितो। घणेई पहाड़ पर्वत जंगल ठाकुर द्वारा शिवाला ऐं योगियुनि जा आश्रम लक्ष्मीअ खे ॾेखारींदो गृहस्थी वचड़ वारनि ऐं कुटुंबियुनि जे घर में आयो। सभिनी मनुष्यनि खे पंहिंजे धर्म कर्म में पूर्ण ॾिठाई। साधुनि संतनि ऐं महात्माउनि खे पंहिंजे भॼन में भरपूर ॾिसी भॻवानु ॾाढो प्रसन्न थियो ऐं उन्हनि खे मन मानियो वरदान ॾेई लक्ष्मीअ खे वापसि वठी वरी पंहिंजे बैंकुटपुरीअ में आयो। तंहिं करे जेके मनुष्य वैसाख वारे शुभ महीने में शुभ कर्म नथा कनि, तिन ते जगत पिता परमेश्वर नाराज़ रहे थो। उन्हनि खे घणेई दुख बीमारियूं ॾेई ऐं आपदाउनि में फसाए हलाक थो करे। जेके विर्त रखी दान पुण्य स्नान पूजाऊं कनि था, तन ते परमात्मा जी हमेशह कृपा थिए थी। बीज जे चंद्रमा वांगुरु हुन जो प्रताप ॾींहों ॾींहुं वधंदो रहे थो। हुन जा सभई मनोरथ पूर्ण थियनि था। वैसाख महीने जो महात्म आहे तप तीर्थ समान। सभिनी जुगनि में श्रेष्ठ आहे वैसाख महीने जो स्नान। थो थिए हिन लोक ऐं परलोक में पितृक उद्धार। अंत में उनखे मिले थो होत वैकुंठ जो द्वार। श्री वैसाख महीने जो महात्म
महर्षि नारद ऐं अम्बरीक संवाद नाले 5 अध्याय संपूर्ण थियो। सभी प्रेम सां चओ श्री कृष्ण भगवान जी जय। श्री विष्णु भगवान जी जय। जय जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट दास जनों के संकट क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। जो ध्यावे फल पावे दुख बिन से मन का। स्वामी दुख बिन से मन का। सुख संपत्ति घर आवे सुख संपत्ति घर आवे कष्ट मिटे तन का। ओम जय जगदीश हरे। माता पिता तुम मेरे शरण गऊँ मैं किसकी। स्वामी शरण गऊँ मैं किसकी। तुम बिन और न दूजा प्रभु बिन और न दूजा। आस करूँ मैं जिसकी। ओम जय जगदीश हरे। तुम पूर्ण परमात्मा तुम अंतर्यामी। स्वामी तुम अंतर्यामी। पार ब्रह्म परमेश्वर पार ब्रह्म परमेश्वर तुम सबके स्वामी। ओम जय जगदीश हरे। तुम करुणा के सागर तुम पालन करता। स्वामी तुम पालन करता। मैं मूर्ख कलकामी मैं सेवक तुम स्वामी कृपा करो भरता। ओम जय जगदीश हरे। तुम हो एक अगोचर सबके प्राणपति। स्वामी सबके प्राणपति। किस विध मिलूं दया में किस विध मिलूं दया में तुमको मैं कुमति। ओम जय जगदीश हरे। दीन बंधु दुख हरता तुम ठाकुर मेरे। स्वामी तुम रक्षक मेरे। अपने हाथ उठाओ अपने शरण बिठाओ द्वार पड़ा तेरे। ओम जय जगदीश हरे। विषय विकार मिटाओ पाप हरो देवा। स्वामी पाप हरो देवा। श्रद्धा भक्ति बढ़ाओ प्रेमा भक्ति बढ़ाओ संतन की सेवा। ओम जय जगदीश हरे। तन मन धन और संपत्ति सब कुछ है तेरा। स्वामी सब कुछ है तेरा। तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा। ओम जय जगदीश हरे। जगदीश जी की आरती जो कोई नर गावे। स्वामी आरती जो गावे कहत शिवानंद स्वामी कहत शिवानंद स्वामी मन वांछित फल पावे। घर लक्ष्मी आए सब दुख मिट जाए। ओम जय जगदीश हरे। ओम जय जगदीश हरे। स्वामी जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट दास जनों के संकट क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। बोलिए विष्णु भगवान की जय।